हक़ मौजूद संगत अज असां मलीर कोर्ट खां हिते मौजूद आहियूं नाज़िम जोखियो जे केस के हवाले से। अज 22 तारीख़ ते जज साहब ये चयो हो त हर क़ीमत ते प्रोसिक्यूशन के अज चालान जमा कराइणो है। उन जे हवाले से अज हिते कुछ गर्मा गर्मी भी रही, आर्ग्यूमेंट्स भी रहा। असांजो जो लीडिंग लॉयर आहिनि साईं असदुल्ला राशदी साहब जिन, मां चाहींदुसि त सभिनी खां पहिरियां साईं जिन तव्हांखे ॿुधाइनि अॼु छा थियो, छो त उन गर्मा गर्मी जो छा सबबु हो। ऐं साईं जा तमामु शानदार दलील हुया जिन पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी खे उते ख़ामोश करे छॾियो। मां चाहींदुमि ॿ मिंट साईं जिन तव्हां सां ॻाल्हाई। सर हिन पासे सर सर अॼु जे तव्हांजी ॾाढा ज़बरदस्त दलील सॼी कोर्ट ॿुधा, सिविल सोसाइटी ॿुधा। अॼु जे मामले ते तव्हांजा ॿ टे लफ़्ज़ खपनि। केमला अॼु हस्बे मामूल तकरीबन 1.5 महीने को वठी अॼु भी ही हियरिंग जेका हुई इन शइ ते रखियल हुई त इन्वेस्टिगेशन ऑफिसर पंहिंजी फाइनल रिपोर्ट थ्रू प्रोसिक्यूशन पेश कंदा। अॼु वरी प्रोसिक्यूशन वारा आया, चुपचाप करे कोर्ट में वेठा रहिया। एन टाइम ते जीअं जज साहब आयो कलाक खां पोइ डिले करे त हुननि चयो त साईं असांखे वरी टाइम खपे। जज साहब पुछियो उन्हनि खां त बाबा टाइम तव्हांखे छो खपे? उन्हनि 3 ॻाल्हियूं कयूं। उन्हनि चयो सभ खां पहिरियां त असांखे हिन केस में दहशतगर्दी लॻे थी या नथी लॻे, लर्नेड प्रोसिक्यूटर जनरल को असांखे ओपिनियन वठणी आहे, तंहिंजे करे असांखे टाइम ॾिनो वञे। उन ते असां रिबिटल ॾिनी त बाबा प्रोसिक्यूशन एक्ट में कंहिं जॻह ते न आहे लिखियलु त तव्हांखे कंहिं बि केस जी ओपिनियन लाइ प्रोसिक्यूटर जनरल जो जेको आहे ख़िदमत ज़रूरु थियनि। उहा ॻाल्हि असां रखी कोर्ट में ऐं कोर्ट उहा ॻाल्हि असांजी नोट कई। ॿियो प्रोसिक्यूटर जेको आहे ॻाल्हि कई त हिन केस में CDR इलाही वीडियोज़ आहिनि या जेको आहे ॿियूं जेको आहे एक्सपर्ट जेकी शयूं आहिनि जेके असां फॉरेंसिक साइंस रिपोर्ट लाइ लाहौर मोकिलियूं आहिनि, कुझु हिते कराचीअ में मोकिलियूं आहिनि, उहे अवेटेड आहिनि। वरी असां कोर्ट खे अर्ज़ु रखियो त साईं हिन क़िस्म जूं रिपोर्ट्स कॾहिं कॾहिं 6 महीना 12 महीना बि वठी वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं बि को चालान पेश थींदो आहे या फाइनल रिपोर्ट पेश थींदी आहे उहा बादी नज़र में IO चवंदो आहे, प्रोसिक्यूशन चवंदी आहे त बाबा ही मक़तूल जेको आहे पार्टीअ जा बयानात ॿुधासीं, ॿुधण खां पोइ जेको आहे हीउ केस हलणु जोॻो आहे त उन ते ट्रायल शुरू थी वेंदी आहे। इहे रिपोर्ट्स आहिस्ता आहिस्ता कोर्ट में अची वेंदियूं आहिनि। कोर्ट उहा ॻाल्हि बि जेको आहे असांजी नोट कई। 3 अधे प्रोसिक्यूटर चयो त बाबा हीउ हाई प्रोफाइल केस आहे, बिग केस आहे, जंहिंजे करे असांखे टाइम खपे थो। उन ते बि असां जेको आहे रिबिटल ॾिनीसीं त बाबा हीउ केस कंहिं सूरत में हाई प्रोफाइल न आहे, कंहिंजे MNA या MPA जे जवाबदार थियण सां उहो केस कॾहिं बि हाई प्रोफाइल न थींदो आहे। उहा ॻाल्हि बि जेको आहे कोर्ट खे जेको आहे असां नोट कराईसीं, जंहिं ते कोर्ट वॾी बरहमीअ जो इज़हार कयो ऐं आख़िर में अॼु 3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो ऐं असां इहा प्रेयर कईसीं त हिननि जे ख़िलाफ़ु शोकाज़ नोटिस इशू कयो वञे। IO जे ख़िलाफ़ु प्रोसिक्यूशन जे ख़िलाफ़ु 171 ऐं 170 पाकिस्तान पीनल कोड तहत त जज साहब चयो आहे त डिटेल ऑर्डर कयूं था। पर जेके जज साहब रिमार्क्स ॾिना आहे उन्हनि खे जेको टाइम ॾियण महिल जेको आहे साईं जन जेको ॻाल्हायो उन में असां सम्झूं था पिया त इनशाला नेक्स्ट डेट ते रिपोर्ट अची वेंदी ऐं नेक्स्ट डेट ते जेको आहे इन ते ई अची आर्गूमेंट थींदा त हीउ टेररिज़म जो केस ठहे थो या नथो ठहे, या जेके जवाबदार जेके आहिनि उहे छॾिया विया आहिनि उन्हनि खे छॾे ॾिजे या न छॾिजे। नंबर 1 ॿी ॻाल्हि ॿी, अॼु कोर्ट में जेको आहे अक्यूज़ साइड जे वकीलनि इन ॻाल्हि जो ऑब्जेक्शन आयो त बाबा हीअ जेके वारसनि जे तरफ़ां, वालदा जे तरफ़ां ऐं उहा जेका बचनि जी माउ आहे या घरवारी आहे उन जे तरफ़ां जेके वकील पेश थिया आहिनि उन्हनि जी कानून में का जेको आहे प्रोविजन न आहे। उन ॻाल्हि ते असां वकील साहब खे रिपोर्ट कयोसीं, कोर्ट खे असेस कयोसीं त बाबा असांखे राइट आहे त असां अपील कंदासीं, असांखे राइट आहे त असां का बि क्रिमिनल रिविजन फाइल कंदासीं। असांखो बग़ैर को कंप्रोमाइज़ कंहिं बि सूरत में जेको आहे लीगल एड्स को सवाइ न थींदो आहे क्रिमिनल केस में। तंहिंजे करे जेके बि प्रोविजन कानून जो मौजूदु आहिनि असांजो राइट आहे ऐं हू जेको इन्फॉर्मर आहे उहो जस्ट हिकिड़ो जेको आहे इंफॉर्मेशन ॾेई वियो आहे, हीअ लीगल एड्स जी कैपेसिटी में कोन थो अचे। त उन ते बि कोर्ट जेको आहे ॾाढी असांजी ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो। असां सम्झूं था पिया त 3 ॾींहंनि खां पोइ हुन में फाइनल रिपोर्ट ईंदी ऐं टेररिज़म जे बारे में बि आर्गूमेंट्स थींदा ऐं इनशाला केस जी बहितरी। तमामु महिरबानी सर। साईं मोहम्मद ख़ान शेख साहब तव्हां खां हिकिड़ो अहम सवाल करणु चाहियां थो। एतिरा सारा वकील आहिनि, कंप्लेनेंट जे वकील ते अक्यूज़ खे एतिराज़ न आहे, साईं असदुल्ला जा राशदी खे अगरि छो एतिराज़ आहे अक्यूज़ साइड खे, इहा तकलीफ़ साईं असदुल्ला राशदी खां छो थियनि? उहा इन जे करे ॾिसो सभु शइ ज़ाहिर पई आहे, सभु शइ ज़ाहिर पई आहे। जीअं असां चऊं असां सां गॾु बि आहिनि, माना ॿिया जेके बि अची सघनि असां सां गॾु बि आहिनि, पर हू सभु हिकिड़ी पिच ते गॾु था थियनि। हाणे उन मां ई सभु सम्झी सघो था त केतिरियूं साज़िशूं आहिनि ऐं हीअ चालान में डिले जेका थिए थी उन में कहिड़ियूं साज़िशूं आहिनि, उन में छा इन जे पुठियां छा आहे, ईअं थींदो आहे छा? माना उहो इन जे करे आहे इन न्याणी खे हिते अञा प्रेशर करिणो आहे, हिननि खे थकाइणो आहे, हिननि वटि पैसो आहे, हुनखे पैसे जी रेल फेल आहे, हू रोज़ु नवां वकील खणी था अचनि।
हाणे त ओड़ा वकील बि अची विया आहिनि जेके माना असांजे हिसे जा में हुआ, असांजे हिसे वारा हुआ, माना जिन खे असां पाण सां गॾु सम्झंदा हुआसीं, पैसे ते ओड़ा बि ठीकु आहे। सभिनी जी ख़बर पवंदी, हक़ सच जी ख़बर पवंदी, माना सभु तारीख़ लिखिजे पई, केरु सच जे पासे आहे केरु कूड़ जे पासे आहे, सभु तारीख़ लिखिजे थी। असां सच सां गॾु हूंदासीं, असां हुन न्याणी जे मथे ते हथु रखियो आहे, उन जे मथे ते भले सिर कटिजी वञे पर असां परे न थींदासीं। सो इनशा साईं राष्ट्री साहिबु जेको ब्रीफ कयो उहो तमामु सुठो ब्रीफ कयो, ऐं इहे सेम ॻाल्हियूं कोर्ट में राष्ट्री साहिब जो बहितरीनु तरीक़े सां पेश कयो। छो त मूंखे पक आहे त होॾा 100 वकील हुजनि, कहिड़ा बि हुजनि, पर हेॾा अगरि हिकिड़ो राष्ट्री साहिबु असां सां बीठो न त असांजी मज़लूम जी फतह थींदी इनशा। छो त मूंखे एॾो राष्ट्री साहिब जो भरोसो, पर अॼु जी बि कॉम्पिटेंसी छा हुई, राष्ट्री साहिबु 493 ॿुधायो न त 493 छा आहे, एनी पर्सन, उन में किथे लिखियलु आहे त मुदई, हू सभु चुप थी विया न, हुननि खे त राइट बि न हुन ॻाल्हाइण जो। माना राष्ट्री साहिबु कोई ॻाल्हि कई न पा, हिन मुल्ज़िम जे वकील खे विदाउट के एप्लीकेशन जे के त ॻाल्हाए बि नथा सघनि, या रिमांड ते अची सघिया पियो उन महिल ॻाल्हाए सघे पियो, जेके ही टाइम आहे हिन टाइम ते गैर क़ानूनी हो बि चए, असांजे इंस्टेंट खां चयो त बहरहाल इनशा जीअं सिंध जो माना आवाम, सिंध जो शऊर हिन हर मज़लूम जे केसनि में असांजी मदद कंदो आहे, माना इख़लाक़ी मदद ई, त असां सभई हिन न्याणी जे लाइ बीहंदासीं, बीठा आहियूं, ऐं इनशा फतेह हक़ जी थींदी, सच जी थींदी। लख लाइक साईं असांजो सीनियर दोस्त आहे साईं असगर नारायण साहिब जन, उहे बि पहिरें ॾींहं खां वठी करे हिन केस जो हिसो आहिनि, ऐं जंहिं पहिरें ॾींहं ते सॼे हिन माहौल खे गरमाए छॾियो पंहिंजे शानदार नारनि सां गॾु, ऐं तमामु सीनियर सियासी अॻवान बि आहिनि। मां चाहींदुमि साईं जन मूंसां गॾु आहिनि, साईं जिन हिन केस जे बारे में कुझु ॻाल्हाइनि। सर जीअं त असुल में सूरत इहा आहे त पहिरें ॾींहं खां असां हिन केस खे जॉइन करणु, हीउ केस तमामु वॾो आहे, ऐं शहीद नाज़िम चौकी जेको आहे फितरत शहीद आहे, ऐं सॼी सिंध जेको हुन सां गॾु हुई, पर विच में जेको आहे बदकिस्मती सां थोरा मामला थिया, 164 आहे मसइले ते, पर ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी करे वकीलनि 100 जी तइदाद में शरीक थिया आहिनि, ऐं असां जज खे उते जज साहिब खे अदालत में इहो चयो त हीउ केस ट्रायल केस न सिर्फ़ु वकीलनि लाइ पर जुडिशल ट्रायल केस आहे, हिन खे इन छाकाणि त इन जो सबूत वॾे में वॾो इहो आहे, सिंध बार काउंसिल पंहिंजो इन में रेजोल्यूशन पास कया, सिंध हाई कोर्ट कई आहे, सिटी कोर्ट कराची बार, ऐं ऑलमोस्ट सिंध जी बारुनि रेजोल्यूशन पास कयूं आहिनि। सॼी सिंध जूं पूरी दुनिया जूं पाकिस्तान पूरी जूं मज़लूम केस थिया आहिनि, ऐं वॾो ज़ुल्म थियल आहे, हिन में जेको आहे जागीरदारी इन सिस्टम इन्वॉल्व आहे, बदबूदार सिस्टम जेको आहे उनखे ख़तमु करण लाइ असां लाइ वॾो चैलेंज आहे। होपफुली कामयाबु न छाकाणि अॼु आर्गुमेंट ॾाढा भला थिया, उनखां पहिरीं बि, ऐं होपफुली जेकी नेक्स्ट डेट असांखे मिली आहे 80 सेक्शन में ला बि लॻंदा, छाकाणि उन में एडीजी साहिबु नवीद सूमरी साहिबु जेको आहे मॉडल कोर्ट जे अदालत जज साहिब जो फ़ैसिलो उन तमामु बहितरीनु उन वाज़िया तौरु डिस्क्राइब कयो आहे त स्टेट्स को सरदारी उन उहो थ्रेड कीअं समाज लीला, ऐं हुन सॼी शइ जेको वाज़िया कई आहे, हिकु हिकु शइ जे पहलू ते कहिड़ी हुनजी ॻाल्हि ॿोल थी हुई, ऐं डाइंग डिक्लेरेशन कीअं थिए पई थी, माना बहितरीनु 7-8 पेजनि जो ऑर्डर कयो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में त जुडिशल मैजिस्ट्रेट साहिबु उनखे फॉलो करणु खपे, ऐं हू बि ज़मीर जे हिसाब सां हीअ कोई केस 80 जो ठहे थो, 80 जा कलम इन में लॻणु खपनि, इनशा हिननि खे हक़ सच जो इंसाफ़ मिलंदो। अधी न्याणी असां गॾु हुनजी घरवारी शहीद जी अमड़ बि हुनजी गॾु बीठल आहे, ऐं हिन में भले केॾा बि जाण हुकुमरान दौरनि में शामिल आहे, हुकुमरान चाहिनि था त पंहिंजनि एमिनिस खे बचाइनि, ऐं इनशा छाकाणि अवाम सॼी गॾु आहे, ऐं इनशा हक़ सच जी फतह थींदी। साथियों आऊं तव्हांखे शॉर्ट कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो त एक्चुअली छा थियो आहे, थोरो समप हिनखे कंदासीं। नेक्स्ट डेट अरबा जे ॾींहुं आहे जेका 26 तारीख़ आहे। हाणे नेक्स्ट डेट में हर सूरत ते प्रोसिक्यूशन खे पंहिंजो कमु मुकमल करिणो आहे, ऐं साईं असदुल्ला शाह राशदी जे आर्ग्यूमेंट्स खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थी वई त असां ॾिसंदासीं ऑर्डर में साईं जन जज साहिब खे चयो आहे त शोकास नोटिस जारी कयो वञे प्रोसिक्यूशन खे, त हुन एतिरी अननेसेसरी डिले छो कई आहे।
हिकिड़े पासे पीपल्स पार्टी सरकारी ॻाल्हियूं करे थी त असां न्यूट्रल रहंदासीं, ॿिए पासे वरी प्रोसिक्यूशन जेका हुनजे अंडर में अचे थी उहो अननेसेसरी एतिरो डिले करे थी, जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जी कान का खिचड़ी पोयां पचे पई। कानून खां मथां थी करे बयानु ॾियनि था त हाई प्रोफाइल केस आहे। हाई प्रोफाइल केस जो मतिलबु इहो थोरी आहे त तव्हां हाई प्रोफाइल माण्हुनि सां गॾु बीहो। हाई प्रोफाइल केस हूंदो आहे त मज़लूम सां गॾु बीहो आहे। इन लॉजिक ते बि साईं ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हायो ऐं साईं असदुल्ला शाह राशिदी जा अॼु जेका स्टेटमेंट हुई या जेके दलाइल हुया उहे सॼी कोर्ट ॿुधा। ईअं न आहे त असां साईं असदुल्ला शाह राशिदी खे तमामु वॾो पाकिस्तान जो वकील ईअं ई मञूं था, त वाक़ई उन्हनि जे अंदरि उहे गुर आहिनि, उहे क्वालिटीज़ आहिनि। ऐं ॿी इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त जेको अक्यूज़ जो वकील आहे उहो सोशल मीडिया ते थींदड़ जेको माहौल आहे, सिविल सोसाइटी जेको माहौल आहे उन ते एतिराज़ु पियो करे ऐं कंप्लेनेंट साइड खां या लीगल हेयर जे वकीलनि ते एतिराज़ु पियो करे, असांजे ॻाल्हाइण ते एतिराज़ु पियो करे। अगरि तव्हां सम्झो था तव्हां हक़ सच ते आहियो त डिॼो छो था, इहो तव्हांजो ख़ौफ़ ॿुधाए थो त तव्हां जंहिंजी हिमायत कयो पिया त उहे जेके अक्यूज़ आहिनि उहे रियल कल्पिट्स आहिनि ऐं उहे ॾोहारी आहिनि। तव्हांखे त चवणु घुरिजे असांखे कहिड़ो इशू आहे, केरु बची करे वकील थी बीहे, ख़ासि तौर ते पहिरें ॾींहं खां वठी करे सिंध लीगल एड छो आई आहे विच में। हाणे स्पेसिफिकली सभिनी माण्हुनि ॿुधो आहे त बाज़ाब्ता तौर ते एतिराज़ु वारियो वियो आहे अक्यूज़ जे लॉयर जे तरफ़ां त ही कंप्लेनेंट छो आहे न हिन खे ॻाल्हाइण जो हक़ु कोन्हे। इन ते ॾाढो शानदार तरीक़े सां साईं राशिदी साहिबु उन्हनि खे चयो त असांखे ॻाल्हाइण जो हक़ु आहे, तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ु कोन्हे, छो त ही स्टेज न आहे जिते को अक्यूज़ जो लॉयर अची करे इंटरफेयर करे ॻाल्हाए। ऐं हेतिरा ॼणा ही जेके पैसनि ते जेके वकील हुननि जा हायर कयल एतिरा ॼणा कोर्ट में अचनि था, असां चऊं था हो अची करे प्रेशराइज़ कनि था, हो अची करे गोड़ ऐं घुमसान कनि था ऐं ॻाल्हाइनि था। त इन हवाले सां इहा असांजी हिकिड़ी फतेह आहे जो हुननि में हिकिड़ी ख़ौफ़ वारी कैफ़ियत आहे ऐं मौजूदु आहे। ऐं सम्झां थो त इहा सोशल मीडिया जे दोस्तनि जेको इशू उथारियो आहे इन सां सिविल सोसाइटी सियासी माण्हू जेके एक्टिव थिया आहिनि जो वॾो किरदारु आहे। वेनिसडे ते आऊं तमामु घणो पुर उमीद आहियां त पंहिंजे माना जेको फ़ैसिलो असांखे प्राइमा फेशिया जेके असां लॉ में चवंदा आहियूं ज़ाहिरी तौर ते ॾिसण में अचे पियो। जीअं असांजे वकील दोस्त तव्हांखे ॿुधायो त एडीए साहिबु जेका बेल उन्हनि जी रद्द कई आहे उन में वाज़े तौर ते ATC लिखियो आहे। हर आम माण्हू हिन खे सम्झे थो त हीअ दहशतगर्दी जा कलम अटैक थियनि था। हीअ जेका अननेसेसरी डिले करे रहिया आहिनि, अननेसेसरी डिले जो मक़सदु इहो आहे त किथे न किथे काई गड़बड़ करणु चाहिनि था। सिविल सोसाइटी जी जेको हिकिड़ो नओं ग्रुप हिन वक़्तु जिन वापसि हिन इशू खे खयो, जिन असांखे अची करे चयो तव्हांजो हिसो थियो, उहे बि अॼु मौजूदु आहिनि। ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त मां उन्हनि खे तव्हांखे कनेक्ट कराए सघां, ॻाल्हाए सघां। शीरीन असद जिन जो तमामु शानदार हिकिड़ो रोल आहे। हिकु दफ़ा ॿीहर हिन सॼे मामले खे हिननि खणी करे आया आहिनि ऐं तव्हां ॾिठो आहे त सोशल मीडिया ते तमामु घणो ई मामिलो वधियो आहे। हिननि जी महिनत मां चाहींदुमि त हीअ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। श्री हिन पासे अगरि तव्हां अचो जी तव्हां छा चवंदो ही तव्हांजी हिकिड़ी एफर्ट आहे जंहिंजे करे असीं बि ठाहियूं, सिंध लीगल एड कमेटी बीठी आहे, तव्हांजो जेको सॼो ग्रुप आहे ह्यूमन राइट्स जो ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हले पियो। अॼु तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठी कननि सां ॿुधी अॼु जी हेयरिंग जे बारे में तव्हां छा चवंदा? उहो ई जेको असांखे तक़रीबन ईअं सम्झो त उमेद हुई त अॼु बि चालान पेश न थींदो ऐं उहो ई थियो। ऐं पहिरियों केस आहे जंहिंमें पुलिस जी तरफ़ां चालान ॾिनो वियो आहे, लेकिन प्रोसिक्यूशन उन चालान खे रखी छॾियो आहे। हींअर ताईं रोज़ हिकिड़ा नया टेक्निक्स आहिनि जेके उनखे डिघे करण जे लाइ कया पिया वञनि। लेकिन अॼु असां पंहिंजी जेका लीगल एड कमेटी आहे उन्हनि जी ज़रूरु साराहना कंदासीं त उन्हनि ॾाढो सुठे तरीक़े सां हिन केस जो अॼु आर्ग्यूमेंट कयो ऐं अॼु उन्हनि सां मिली असां हिकिड़ी एप्लीकेशन शीरनि जे तरफ़ां जमा करवाए रहिया आहियूं, जंहिंमें प्रोसिक्यूशन जे लाइ असां ॿ पंहिंजे तरफ़ां नाला ॾेई रहिया आहियूं त इन्हनि खे बि हिन में शामिलु कयो वञे, छो जो असांखे प्रोसिक्यूशन ते जेको आहे इंट्रस्ट न आहे। उनखां अलावा असां टाइम वरितो आहे प्रोसिक्यूटर जनरल खां बि, हाई कोर्ट में सुभाणे हिन परीहं जो उन्हनि सां बि मिलंदासीं। ऐं असां सम्झूं था त हिन केस खे जेतिरो सोशल मीडिया वकीलनि सिविल सोसाइटी खयो आहे, उमेद रखूं था त जेके अॻियां माण्हू आहिनि उहे इलाही पावरफुल आहिनि। उहे सभिनि खे ख़बर आहे त उन्हनि जा पॉलिटिकल एफिलेशंस बि आहे, पावर बि आहे, पैसो बि आहे, पर हिते बि हिकिड़ो जज़्बो आहे सॼी लीगल कमेटी जे वकीलनि में जेके बिना कंहिं पैसनि जे जेको आहे सो इहो केस विझी रहिया आहिनि, प्रोबोनो करे रहिया आहिनि। सिविल सोसाइटी जा उहे माण्हू
जेके एॾो परे खां हिते हर हियरिंग में अचनि था ऐं शीरीन जो पंहिंजो बीहण हिन केस में, हिन केस खे हिकिड़ी नई जान ॾिनी आहे ऐं असां उमेदु रखूं त हीउ जेको केस आहे इहो टेस्ट केस आहे ऐं ईंदड़ जेको असां सिंध में अहिड़ो को बि वाक़ियो थींदो त माण्हू हुन खां लहराईंदा ऐं कंहिंखे बि ईअं इजाज़त न हूंदी त कंहिं बि माण्हू खे ईअं ब्रूटली अगवा करे ऐं मारनि ऐं पोइ हुन खां पोइ छॾियो हू हुन खां पहिरीं बि इहो कंदा रहिया आहिनि। पर पहिरियों दफ़ा हुननि खे टफ टाइम मिलियो आहे, उहो टफ टाइम मिलण जो सबबु इहा सॼी सिविल सोसाइटी गॾु थियणु आहे। अच्छा, तव्हां खां हिकिड़ो सवाल करणु चाहियां थो। अॼु तव्हां ॿुधो त अक्यूज़ जे जेको वकील आहे उन स्पेसिफिकली टारगेट कयो सिविल सोसाइटी खे, ख़ासि तौर ते तव्हांजो जेको मुज़ाहिरो जेका हिकु दफ़ा वरी केस जेको उभरी आयो आहे, तव्हां नथा सम्झो त हे बेसिकली हक़ीक़त में असांखे प्रेशराइज़ कनि था त असीं हिन मामले तां हटी वञूं, जेको असीं एक्टिव थियूं था। इन जे बारे में तव्हां छा कंदो ऐं छा लाहे अमल तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त हू केतिरो ॾिजी विया आहिनि जो हुननि पंहिंजा नया ॿिया वकील आंदा आहिनि जेके अॼु अची हुननि जी सपोर्ट में बीठा। मज़लूम जी सपोर्ट में बीहण सम्झ अचे थो, पर ज़ालिम जी सपोर्ट में बीहण मूं पहिरियों दफ़ो अॼु ॾिठो आहे। ॿी ॻाल्हि हुननि जेको आहे सो हिकिड़ो डेमोक्रेटिक राइट आहे कंहिं बि माण्हू जो एहतजाज करणु इन हवाले सां त अगरि लेट बि थिए प्रोसिक्यूशन में ऐं लेट बि थिए प्रोसेस में त इहो हिकिड़ो डेमोक्रेटिक राइट आहे। असां को ग़लति न कयो हो ऐं असां हिन हुकूमत खे हिन कोर्ट खे इहो ॿुधाइण पिया चाहियो त शीरी अकेली न आहे, सॼी सिविल सोसाइटी गॾु आहे। बाक़ी उहो ज़ाहिर आहे जेके आहिनि से अपोज़िशन जो वकील आहे उहो सभु टेक्निक यूज़ कंदो, पर शुक्र ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त असांजा वकील जेके आहिनि उन्हनि जी तयारी हूंदी आहे ऐं उहे एॾे बहितर तरीक़े सां लीगली उन्हनि खे फेस करे रहिया आहिनि। त असांखे मतिलबु ख़ुशी आहे ऐं असांखे कुझु करण जी ज़रूरत इन करे महसूसु नथी थिए जो जेको शइ असां सोचूं था या ॾिसूं था उन खां पहिरीं ई लीगल जेका टीम आहे उहा एतिरी ऐं उनमें जेके असद शाह साहब आहिनि उन्हनि जो आहे एक्सपीरियंस वॾो, मोहम्मद ख़ान शेख आहिनि, सोहो साहब आहिनि, त इहे जेके एॾा वॾा नाला आहिनि सीनियर आहिनि त असांखे यकीन आहे त अॻियां भले 20 वकील बि हुजनि पर इहो केस ज़रूरु मज़लूम जे ई हक़ में वेंदो। तव्हांखे जस हुजे शीरीन, ऐं मां तव्हांखे हिमथायां थो, सॼी सिंध तव्हांखे हिमथाए थी। थैंक यू सो मच। थैंक यू। साथियो, अॼु ख़ासि तौर ते मुंहिंजो सीनियर आहे, मुंहिंजो उस्ताद बि आहे, मुंहिंजो मोहतरम आहे साईं गुलाम रसूल सऊ साहब जिन अॼु उहे आया आहिनि, सिंध बार काउंसिल जा मेंबर आहिनि ऐं मां उन्हनि जो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो रोल आहे इन सॼे बहिरिया वारे मामले में बि उन्हनि ॾाढो शानदार तरीक़े सां स्ट्रगल कई हुई। साईं जिन हाणे हिते मौजूदु आहिनि, कोर्ट रूम में मौजूदु हुया, असांजी भरपूर हिमायत कयनि। काफ़ी अहिड़ा वकील आहिनि, जीअं त तव्हां शीरीन खां ॿुधो, साईं मोहम्मद ख़ान शेख खां ॿुधो, त हाणे हुन पासे जेके ज़ालिमनि वारे पासे कुझु पलड़ो माना वकालत वारे पासे वकील वधनि पिया। पहिरीं हेॾे मज़लूम वारे पासे वकील घणा हुआ, हाणे होॾे अचनि पिया। तव्हां सम्झां थो इहो हुननि जे तरफ़ां हिकिड़ो प्रेशर विझण जी कोशिशि आहे त पोइ शायदि असां घणा खां घणा वकील बीहारींदा ईंदासीं, हे वकील को हिते अची वेंदा, इहो सवाल ई पैदा कंदो थिए। हीअ त कुझु बि न आहे। हुन खां पहिरियां अरबपति जेके बिल्डर हुयो उनजे साम्हूं बि असांजा वकील बीठा ऐं तव्हां ॾिसो त हाईकोर्ट में बि असांखे फतेह हासिल थी, उहे असां एफआईआरूं ख़तमु करायूंसीं। सिंध लीगल एड कमेटी जे वकीलनि खे न को डिॼारे सघे थो, न हिसाए सघे थो, न को असांखे झुकाए सघे थो, छो त असां सां सॼी सिंध जी सपोर्ट कॾहिं तव्हां जहिड़नि पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ॾढ असां सां गॾु आहे। असां इहो सम्झंदा आहियूं त असीं जॾहिं त कोर्ट में आहियूं असीं अकेला कोन आहियूं, असां सां तव्हां जहिड़नि बाशऊर माण्हुनि जो हिकिड़ो पावर असां सां गॾु आहे। असांखे ख़बर आहे त तव्हां हर तरह जी असांजी हिमायत कंदव, सपोर्ट कंदव। मां इन मामले में पुरुमीद आहियां ऐं शोकास नोटिस जेको जारी थियो आहे उन शोकास नोटिस जो रिज़ल्ट निकिरंदो, वेडनेसडे ते चालान जमा थींदो ऐं 100% में पुरुमीद आहियां। पाण सभु इन ॻाल्हि खे सम्झूं था त ATC जा कलम लॻंदा। जीअं हमेशह एंड में मां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदो आहियां, जेके बि दोस्त तव्हां मूंखे हिन वक़्तु ॾिसो पिया, ॿुधो पिया, तव्हां घटि में घटि सोशल मीडिया हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे जंहिंखे को ख़रीद कोन थो करे सघे, को वॾेरो को जागीरदार तव्हांखे ख़रीद नथो करे सघे। तव्हां जहिड़नि बाशऊर साथियुनि में असांजी उमेदूं आहिनि। तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश मां इहा कंदुसि त जेतिरो थी सघे एटलीस्ट हूं त पाण खे आख़िर ताईं हिन केस खे हिकिड़ो एग्ज़ाम्पल करे खणी हलणो आहे ऐं इन एग्ज़ाम्पल सां ई सिंध में पाण हिन जागीरदारी निज़ाम, हिन वॾेराशाही खे मात ॾेई सघूं था। पर ख़ासि तौर ते जेसिताईं हीउ मैटर पंहिंजी हिते लोअर कोर्ट्स में मौजूदु आहे तेसिताईं हिकिड़ो प्रेशर क़ाइमु रखो। तेसिताईं सोशल मीडिया ते हिन इशू खे पाण खे मरणु नाहे ॾियणो, हिन इशू खे पाण खे ज़िंदा रखिणो आहे। तमामु वॾी हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे, बदमाशी आहे, हिन खे पाण विसारींदासीं कॾहिं कोन। उनखे ज़िंदा रखण जो तरीक़ो इहो आहे तव्हां सोशल मीडिया ते जेसिताईं पंहिंजा ई कलम लॻनि था तेसिताईं इन मामले खे पंहिंजे स्टेटस वसीले हलायो, जेके पंहिंजूं पोस्टूं आहिनि उनखे शेयरिंग वसीले हलायो।
छो त ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि त जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया तव्हां ॾिठी हुई शुरू में ॾाढी हुई, उहे न्यूज़ वॾनि चैनल ते हलूं हुए, पर हाणे तव्हांखे उहे न्यूज़ ॾिसण में नथियूं अचनि। तव्हां ॾिठो हूंदो त ॿिया जेके नंढा चैनल हुआ उहे बि टुटी विया आहिनि, जेके हिते वीलॉगर्स अचनि पिया उहे बि ग़ाइबु थी विया आहिनि। माना उहे पोइ हिते हटी विया आहिनि। ऐं उन ते इल्ज़ाम नथो हणणु चाहियां, उनजा के बि सबब थी सघनि था, पर असांखे हिन मामले खे ज़िंदा रखिणो आहे, खणी हलणो आहे। हीअ असांजी सिंध जो ख़ौज़ आहे, हीअ असांजो कंहिंसां ज़ाती मसइलो न आहे, हीअ असांजे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे, असांजी बका जो मसइलो आहे। त 21 सदी में बि हीअ जागीरदारी निज़ाम जी हिकिड़ी बदतरीन सूरत ज़िंदा वेठी आहे ऐं तव्हां ऐं असांजे हूंदे ई ज़िंदा वेठी आहे। इनखे दफ़न करण लाइ पाण खे हिकिड़ी गॾियल तौर ते एफर्ट वठणी पवंदी। उहा एफर्ट इहा आहे त घटि में घटि एतिरो कयूं जो पाण सोशल मीडिया ते हिन इशू खे इंटैक्ट रखूं, ज़िंदा रखूं। वेडनेसडे ते इनशा ताला हिते चालान जमा थींदो, तेसि ताईं तव्हां दोस्तनि जो भरपूर साथ खपे। आम माण्हुनि ताईं इन इशू खे पुॼायो, सोशल मीडिया ते इन इशू खे ज़िंदा रखो। तव्हां सभिनी साथियुनि ऐं दोस्तनि जी महिरबानी जिन पंहिंजो टाइम ॾिनो। इनशा ताला अगरि अहिड़ी फर्दर का पाण खे ऑर्डर खां पोइ न्यूज़ मिली या अॻियां वेडनेसडे ते मां तव्हां सां बराह रास्त अची करे तव्हांखे हला वालूं। तव्हां दोस्तनि जो लख महिरबानी।